वो अमीर इंसान कहिड़े कम जो न ग़रीब जे मदद करे न मज़लूम जो सहारो थे न यतीम ते नज़र करे वो कहिड़े कम जो मां उहे अमीर ॾिठा मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठा जेके बाक़ाइदे काटननि जा जोड़ा पाए पोज़ हणंदा गाॾी था लहंदा ॼण हिन जहिड़ो को अमीर ॿियो न हूंदो असांजी दुनिया में असांजे शहर में मां उहे बि माण्हू ॾिठा वरी इन्हनि जी दुनिया जे लाॾाणे खां बाद में अॼु उन्हनि जी मां क़ब्र में ॾिसां त ख़ुदा जो क़सम वॾी वीरान वीरान लॻी पियूं का मालकी बि कान्हे का मालकी बि कान्हे का जेको ग़रीब जी मदद तो करे मज़लूम जो सहारो तो थे यतीम ते नज़र तो करे मदीने वारे सुहिणे सरदार जी उन इंसान जे मथां दुआ आहे त तुंहिंजी क़ब्र कॾहिं बि वीरान न हूंदई मुंहिंजा सोना जे पैसे ते 2 फुट मथे तो हले इहो तुंहिंजे मोए खां पोइ पोयनि खे बि माराईंदो अथई पोयनि खे बि दरपदर ज़लील ऐं ज़नाऊं बि कराईंदो अथई पोयनि खे बि अयाशियूं कराईंदो अथई कदम उहो खण जो तुंहिंजे मोए खां पोइ पोयां यादि कनी न कनी पर उन ग़रीबनि मज़लूमनि यतीमनि जी दुआऊं तुंहिंजे मथां क़ब्र में ख़ुशहाली कनी असांजे माशरे में वरी ईअं जे हिकिड़ो घर वरितो या दुकान वरितो या ज़मीन वरिती न उनखे थोरी टीकर मिली जाओ कंहिंजे वातूं ॿुधंदो त भाउ फिलाणे एतिरी ज़मीन ठाही थी उहो वॾो फ़ख़्र में वेंदो आहे उहो 2 फुट थोरो मथे थी वेंदो आहे हाणे हिनखे कीअं लाइजे रसो विझेसि रसो कीअं उन्हनि खे वक़्तु विझराईंदो मां उहे अखियुनि सां माण्हू